इमाम रोज़ा ज़ोरा रानीपुर में रानीपुर में पहुता आहियूं। असां त पहिरियों चक्कर आया आहियूं, पर चवंदा त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रोज़ो आहे। माशा अल्लाह। करबला जो ॾेख नज़र अची रहियो आहे। अब्दुर्रहमान हीरानी सालार यूट्यूब चैनल, मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं पूरी सिंध जो जिथे भी दरगाह मस्जिद वॾी आहिनि। अभी भी आपको ये रोज़ मुबारक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी रानीपुर में माशाअल्लाह से संगत खड़ी आहे। नकल पानी जगह है। हे मैं दोस्त खड़ा मुरबी दोस्त खड़ा शामिर चाकर बैठो सिक सां आयो आहे। पंहिंजे लाइ बि दुआयूं करण आयो, असांजे लाइ बि दुआयूं। शबीर अहमद घोटो साहब खड़ा, खिल भी अचे थी न वरी।
ये सुभाणे यूट्यूब ते पियो हूंदो अॻोड़े हलिया हुआ न उहो यूट्यूब ते रखियो अथव मां बदरुद्दीन शाह माशाअल्लाह चाचो ताहिर खड़ो आहे सुभान अल्लाह उस्ताद बोतल हलाए काॾे बचाई वेंदो आहे बोतल हलाए काॾे बचाई वेंदो आहे सुभान अल्लाह रानीपुर शहर में ही दरबार आहे अब है यूट्यूब से राचो घूमता आचो भाई हिम्मत को सुभान अल्लाह सूफ़ी मिठल फ़कीर साम्हूं अची रहियो आहे माशाअल्लाह पेर त साईं सरदार छोटे कहीं तो जवान है ये कहीं वाले ही हाँ भाई वाह 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 सुभान अल्लाह ही दरगाह रानीपुर में आहे माशाअल्लाह रानीपुर शरीफ दरगाह हाँ यह मस्जिद है।